गुस्ताखी करे वारो वरितो वञे थो, पर जेको हिकु नेम ठाहियो वियो आहे इन दास जी शेवा जे लाइ अमृत वेले सुखमनी साहिब जे कर्म सां पद पढ़जी रहियो आहे। उन नियम अनुसार उहा चोॾहं जी राति ऐं उन नियम जे क्रम खे बणाए रखियो वञे थो। प्रभु कृपा करे जंहिं लाइ बणायो वियो आहे सुखमनी जो पद, जंहिं साहिब जी वाणी खे इन धर्म ते असां सुख खे प्राप्त कयूं, इहो ई असांजो मूल कर्तव्य आहे। असांजा सिंधड़ी जा संत गुरुवाणी जा सभु उपासक हुया, पर असांजे वसन घोट खे जी झोल में तव्हां ॾिसंदो त इहा पंज ग्रंथ जी सुखमनी पई आहे। कंहिं दुख वारे खे कॾहिं ॾस ॾियनि त चइनि अबावी सुखमनी पढ़ श्री राम। उहे भाई वॾेराम साहिब जे वचन अबा सुखमनी पढ़ो सुठे खे। पर हाणे पढ़ण जो मतिलबु आहे सम्झणु, सम्झणु आहे करण जे लाइ। ॿुधणु पोइ मञणु पोइ करणु, तॾहिं उहो शब्द जो साकार रूप थींदो। श्रवण मनन निध्यासन साक्षात्कार। जिन ॿुधी करके मने करे हलिया उहे उन शब्द जो रूप बणिया। वरी उन्हनि जे हृदय में वाणी निकिती जेका दुनिया जे लाइ वरी उहा सबक़ बणिजे थी, राह रोशन करे थी। अॼु सुखमनी साहिब जेको पद आहे असां पढ़ूं। जब परशाद करे पुण्य बोलानो, सदाई मंगल थे, सदाई असांजो कल्याण थे। अहिड़ा सुहिणा शब्द जिन महापुरुषनि वर्णन कया आहिनि, उहे पंहिंजो कल्याण करे विया, पंहिंजो मंगल करे विया। हिकिड़े ई कर्म करण सां सिर्फ़ु प्रभु जो जस ॻाइणु। श्री राम। सुहिणो अमृत वेले जो मौक़ो आहे। असां जेसिताईं श्रवण थिए कननि ताईं पहुचे तेसिताईं असां उन वाणी जो श्रवण कंदासीं, मुख सां जपींदासीं, असांजो कल्याण थींदो। साहिब असां इहा ॻाल्हि यादि रखूं, असां जीव जो कल्याण जे लाइ इहे सभु संतनि जी अनुभव लिखियल वाणी प्रभु जी तरफ़ सां जेका असांखे मिली आहे,
जीव के विनाश करण वाली ॿ शयूं आहिनि, हिकु विकार ॿियो अहंकार। असांजी विषय पंहिंजे दायरे ताईं रहे। अखियुनि जी विषय आहे ॾिसणु, कननि जी विषय आहे ॿुधणु, ज़बान जी विषय आहे खाधो खाइणु और ॻाल्हाइणु, कर्म इंद्रियुनि सां जुड़ियल आहे ज़बान सां, रसना इंद्री बोलण जो कमु कर्म इंद्री। हथनि जो कमु करणु, पेरनि जो हलणु घुमणु, इहा विषय आहे, इहो जो कमु आहे। पर कमु विकार न बणिजे, बसि एतिरी असांखे सावधानी करणी आहे। पर ॾिठो इहो वञे थो, जेकॾहिं जीव मां विकार थी पए थो, विकारी बणिजे थो, त कॾहिं न कॾहिं उन पुरुष खे शर्मसारी अचे थी त ॿियो छा थो चए, निंदा थिए थी, पर बेबसी हुनखे कॾहिं उहा विकार छॾणु नथी ॾे जो आदत बणिजी थी वञे। पर अहंकार जेको मन में अची थो वञे, उहो कॾहिं जीव खे शर्मसारी बि नथो ॾे। त मां छा करे रहियो आहियां? श्री राम। हिते साहिब जन था, हे मुंहिंजा प्यारा, शुभ कर्म करण सां ख़ासि करके अहंकार पैदा थिए थो। छो जो भॻवान अहंकार जी टोपी नंढड़े खां वॾे ताईं, नीच खां ऊच ताईं, ॿार खां ॿुढे ताईं, हर जाति में हर जीव में इहा भरे छॾी। अहम, उन अहम में अची करके जीव सॼी शरीर जी प्रक्रिया करे थो, संसार जी प्रक्रिया करे थो। मां ऐं मुंहिंजो, उन मां मों जेका बणतर करे थो उनखे मुंहिंजो चए थो, ऐं उहा ई पंहिंजी शनाख़त और परिचय बणाए थो। इन जे लाइ सावधान रहण जे लाइ सावन इन ॻाल्हि खे पूरी तरह सां हिन जीव जी कमज़ोरी खे पकड़े त जीव जी अहम करणु हिकु कमज़ोरी आहे। छो जो जीव जी इच्छा सां ई संसार जी रचना थींदी। मां कंदो तॾहिं मुंझ पिणे में पवंदो, या तूं जी हिकु माया खे पसार करण जो हिकु माध्यम बणायो आहे। पर जीअं माया हिकु ॾींहुं विनाश थी वेंदी, तीअं जीव बि ईअं विनाश थी वेंदो। पर प्रभु कृपा करे, जहिड़ो पाण यश जो मालिक आहे, नाले शान मान जो मालिक आहे, अविनाशी आहे, नित रहण वारो आहे, सदाई अमर आहे, अजर आहे, त जीव उन मां निकतल आहे, उनखे सुहिणो रस्तो ॾिए थो। वरी बि कृपा था करे त पुत्र तूं चाहीं त सदाई मुंहिंजो नालो अमर थिए, या जीव में चाहनात आहे मूंखे सुख मिले, पर भुलिजी सुख जो उबतड़ कर्म करे थो। उबतड़ कहिड़ो आहे? या पंज कलेश बि परमात्मा हिन माया में पैदा करे छॾिया। अविद्या, सुख संतन लिखियो संयम में, पर जीव भुलिजी करके सॼे सुख जे भोगण जे लाइ सॼी हयाती जी जेका परिश्रम हले थो, माया प्राप्त थिए, पदार्थ गॾु कयां, उनखे भोगियां, पोइ मां सुखी थियां, इन खे ई अवजासर आहे। श्री राम। तूं महिनत कर, तूं कर्म कर, क्योंकि मन परमात्मा ॾिनो आहे, ख़्याल उठाए करके कर्म कर, क्योंकि बुद्धि ॾिनी आहे, वीचार करे कर्म कर। पर उन कर्म जो तूं दुरुपयोग न कर त जेकी मां कमायां उहो मां ई खावां, मां ई भोगियां, बसि उहो ई विनाशता जो कारण बणिजे। तूं कर्म कर, जेकी प्राप्त थिए, तूं भावना पुरुषार्थ जी रख। तूं स्वार्थ में रही करके
जड़ चेतन माया पंहिंजे स्त्री के दायरे में और पंहिंजे ही घर में, पंहिंजे ही दुकान में, पंहिंजी जड़ माया में नजर रखी इन्हीं मर्यादा के स्वार्थ के दायरे में रही करके और कमाए करे तू पंहिंजे हृदय में पुरुषार्थ की भावना रख तो तुझो धन भी सफल थींदो, तन भी सफल थींदो, मन भी सफल थींदो। संतन के ज्ञान के हृदय में धारींदे तो तुझो जीवन सदुपयोगी बनी वेंदो। अहिड़ो ही संदेश असांजे सचे साईं सतरामदास साहब जो, साईं कंवरराम साहब जो गृहस्थ के दायरे मर्यादा में रही करके हृदय में उन्हनि खे पुरुषार्थ भावना रही, पुरुषार्थ जी रही, परोपकार जी रही, ॿिए जे भलाई जी रही, ॿिए जे भले में तुंहिंजो भलो सुतह थी वेंदो। श्री राम। तू प्रभु जे हुकुम ते हलंदे, तू प्रभु जे हुकुमनि जो चिंतन कंदे, उनजी चिंता कंदे, प्रभु तुंहिंजी चिंता कंदो। श्री राम। पर तू उल्टो पाठ पढ़दे, मां पंहिंजे कम जी मां ही चिंता कयां, भगवान चए थो चङो पाण कर त ॾिसां मां तूं केसि ताईं करें। कलयुग में श्रीमद भागवत में लिखी छॾियो सन्यासी सेठियूं थींदा गृहस्थी बुख मरदा। ठीक सां कॾहिं वाक्य भागवत में पढ़ी ॾिसो, सोचणो पइजी वेंदो आहे इहो ख़बर कीअं आहे। माया खपे गृहस्थनि खे और उहे बुख मरनि और सन्यासी सेठियूं थियनि। इहो भागवत ॻाल्हि थोपे न छॾी असांजे वेद व्यास, पर इहा ॻाल्हि सोचण जहिड़ी आहे तो जीअं जीअं सन्यासी माना जंहिं जंहिं सर्वनाश संसार नाश, जड़ चेतन माया के त्याग, जंहिं जंहिं वस्तु के त्याग कंदो उहे उहे वस्तु हुनजे कढे ईंदी। श्री राम। अॼु सन्यासियुनि जा ॾिसो अरबे रुपया इहो गृहस्थी सिर्फ़ु चई छॾींदो हुजे इहो धन जेकॾहिं ग़रीबनि खे विराइजे हा त छा इहो उन्हनि सन्यासियुनि खे महान पुरुषनि खे ज्ञान कोन्हे? जेके वर्ल्ड में असांजा महान पुरुष वधी रहिया आहिनि, असांजे भारत जा महात्माऊं पाण सिर्फ़ु हिकिड़े वस्त्र में आहिनि पर उन्हनि जा हज़ारे आश्रम बणजनि था पिया। इन चरित्र बणाइण जे लाइ, माण्हुनि खे बणाइण जे लाइ उन जा केंद्र बणजनि था। वो नाले लाइ पंहिंजा आस्थान कोन था ठाहिनि जो असां कॾहिं भुल में वञूं। जंहिं नाले में असां जेके कम करिया आहियूं सिर्फ़ु स्वार्थ जे लाइ। जीअं जीअं धन जी वृद्धि थींदी वञे थी, धन प्रगट थींदो वञे थो। धन अॻ में बि हुयो, धन हाणे बि आहे। अॻ में माना परमात्मा जॾहिं प्रकृति ठाही हुई तॾहिं उहो सोन खाननि में अॻ में ई परमात्मा विझी छॾियो हुओ, को कोन कलयुग में विझण आयो। जीअं जीअं खाननि मां सोन निकिरंदो सिको थियो, सिके जो जीअं जीअं प्रगटाव थियो, जीअं जीअं धन जो तीअं तीअं स्वार्थ वधंदो वञे। एतिरी मंज़िल स्वार्थ वठी वियो आहे जो उन स्वार्थ जे अंतर्गत उहा स्त्री बि कॾहिं पति सां झूठ थी ॻोल्हे वञे माया खे बचाइण जे लाइ, उहो पुत्र पिता सां बि झूठ थो ॻोल्हे वञे पंहिंजे धन खे बचाइण जे लाइ। कॾहिं पिता पुत्र सां झूठ थो ॻोल्हे वञे, पति पत्नी सां झूठ थो ॻोल्हे वञे। जेके मूल असांजो हिन गृहस्थ धर्म जो और व्यवहार में मूल असांजा संबंधी आहिनि। स्वार्थ इन मंज़िल ते पहुची वियो। भाइर त ठहियो, अन्य ॿिया मित्र त ठहियो, असां अखियूं खोलियूं, जाॻूं। श्री राम। महान पुरुषनि जे हिकु हिकु वचन खे असांखे ध्यानु ॾियणो आहे। जे प्रसाद करे पुन भवदान, जंहिंजी कृपा सां हे जीव, जंहिंजी दयालता सां तोमें पुण्य जो भाव पैदा थिए, जंहिंखे सिंधी में चऊं भले करण जो भाव। भगवान अॼु जंहिं तुलसीदास जी 500 शताब्दी मल्हाई थी वञे, उन तुलसीदास जो वाक़ियो पंहिंजे रामायण में जंहिं ब्रह्म श्रोत्री और ब्रह्म नेष्टि बने, माना पूरो वेदन जो अध्ययन करे और उन ब्रह्म जो साक्षात्कार कयो और उन भगवान राम के इष्ट बनायो और उन जो दर्शन पायो। अहिड़े महान पुरुषनि जो हिकु सत्यता जो वाक भगवान जो वर्णन जो पंहिंजे रामायण में
तो भगवान ते थो हे जीव जॾहिं तूं सत्य जे मार्ग ते हले धर्म जे मार्ग ते हले पुण्य जे मार्ग ते हले तॾहिं सम्झे मुंहिंजी कृपा श्री राम जॾहिं इन जे उबतड़ विरुद्ध खोटो कम तो कोन थी पए त तूं सम्झी मां कोन थियो सच्चाई आहे जेकॾहिं खोटो कम पाण खे सम्झबो त हिकु ॾींहुं उन कम शर्मसार ईंदी त मां छा करे रहियो ऐं नेक कम प्रभु जी कृपा सां सम्झ पा त जीव खे अहंकार न पैदा थींदो उन अहंकार खां बचण जे लाइ नानक पातशाह साहिबनि जो तीर्थ विर्त और दान कर मन में धरे गुमान सिर्फ मन में भाई अवमान तन जा थींदा आहिनि और गुमान मन जा थींदा आहिनि मन में अगर भाई विझाई संत लिखियो नानक ने फल जात ते कोई फल न मिले जो कुंज स्नान जी हाथी स्नान करे वरी मिट्टी में लेटींदो तीअं हो सॼो ही कर्म करे फल खे विनाश करे छॾींदो जे भाई विझो श्री राम बाबा साधन ही प्रभु जी कृपा व्यवहारिक दृष्टि में सॼो थो वञे भई अॼु खां अमेरिका असांजे भारत खां तरक़ी ते 200 साल अॻिते श्री राम हिकिड़े भेरे साईं पेशुराम साहिब जो वचन ॿुधायो पर ॿियो पासो ॾिजे त असां यादि रखूं दुनिया जे तख़्ते मां तबाही जेकॾहिं थींदी त पहिरियों अमेरिका जी थींदी श्री राम असांजो सिंधी में चवण आहे कमालियत जॾहिं ईंदी तॾहिं ज़वालत ईंदी श्री राम ओॾे छो तरक़ी थी जो साधन मौजूद हुया साधन जे मौजूद हुजण सां उहा तरक़ी जंहिंखे असां तरक़ी सघूं था जंहिंखे भौतिक पदार्थनि में भोगी करे असां पंहिंजे विनाश था करे रहिया आहियूं 15 संस्कृत असां पंहिंजी ख़तमु करे रहिया आहियूं सुख आराम ऐश धन जा 3 पद पियूं आहिनि गोदड़ी विछाई से सुख पथड़ी विछाई से आराम डबलत जो कदु विछाए से ऐश तंहिंखां पोइ छा सोन जे पलंग ते थोरी न सुम्ही सघंदा श्री राम रीढ़ जे हॾे जी तबाही जॾहिं विनाशता जी मंज़िल ते ऐश जी मंज़िल ते पहुतासीं तॾहिं उहे अंग्रेज़ अची करे वरी सुख जी मंज़िल ते भारत में पहुची विया असांखे सुख मिले सिर्फ़ धोती बदली आहे गरम देश में थी आहे थधो देश गाढ़ान छॾे करके गरम देश में थी करके धोती पाइणी आहे जान खे खुलियो रखणो आहे हवा मिले सिर्फ़ असांखे सुख मिले चाहे त काई विषय न करियो आहे विनाश न करिणो श्री राम अॼु असां पंहिंजी तरक़ी खे ॾिसूं था ध्यानु हुजे थोरो अॼु जेका स्थिति असांजे ख़्यालनि जी भरिजी वेंदी आहे जंहिं लाइ थोरो ॻोल्हणो थो पए श्री राम त हे जीव जॾहिं तूं पुण्य करे हाणे असांखे साधन वरी छाजो मिलियो साधन ही कृपा है ज्ञान जो साधन धर्म ते हली करके मुंहिंजा प्यारा साथ फरमाइनि था जंहिंजी कृपा सां कर है पुण्य बहुधान यानी पुण्य की प्रवृत्ति तो में पैदा थी प्रवृत्ति न पैदा थे तो असां पुण्य जो कर्म कीअं कंदासीं पुण्य जो ख़्याल ही न पैदा थींदो उहो पुण्य जो ख़्याल उन जी कृपा सां थींदो उहो पुण्य जा स्वार्थ में त असां जी रहिया आहियूं पंहिंजे लाइ पंहिंजे पुटनि जे लाइ पंहिंजे भेटनि हणण लाइ असां वटि हो बाबा 5000 खपनि कन्या जे कार्य जे लाइ कि मुंहिंजा प्यारा न 3 पुटनि खे त फैक्ट्री कढाए ॾिनी आहे पर हिकिड़ो पुटु वेठो आहे न गवर्नमेंट खां लोन वठिणो आहे तॾहिं उन पुट जहिड़े खे पंहिंजे पुट खे बणाए रखण जे लाइ वरी फैक्ट्री मां कढाए ॾींदुमि तेसि ताईं शायदि रहे लाइ हलियो श्री राम कढी नथो सघे 5000 जो उन ग़रीब जी कन्या खे कार्य था ॾेई सघे इहा स्थिति अचे थी माना जेकॾहिं पुण्य सां थिए थो त इहा प्रभु जी कृपा सम्झो जो असांखे पुण्य थिए थो जे प्रसाद करे पुण्य जी भावना थिए ऐं बहुतान माना उहो घणो ॾेवण करे पुण्य जी प्रवृत्ति थिए उहो घणो ॾेवण कंदो इहो थींदो तॾहिं जंहिं ते प्रभु जी कृपा
खोजे खोजे तव्हां ॾिसो पंहिंजी क़ौम में घणा पुरुष दानी रहिया आहिनि। श्री राम। जेके वेठा आहियूं पाण खे पुछी ॾिसूं जेतिरा वेठा आहिनि माफ़ रखिजो। कॾहिं घर में असां चई छॾियो आहे ॿी टे माण्हुनि जी रोटी थी पई हुजे मथां को फ़क़ीर फ़ुकरो अचे या वक़्तु थी बुखियो दुखियो हुजे उनखे रोटी ॾींदासीं पंहिंजो पाण खे पुछी ॾिसूं जेके वेठा आहिनि पाण खे पुछी करे पोइ पंहिंजे शहर जी या स्टडी कयूं त छा शहर असांजे में जेके बि सेठियूं आहिनि छा ईअं आहे। विसारियो न वेंदो मूंखे दरिया नंबर ते जो साईं मुंहिंजो चवणु हूंदो आहे घर ॾे चई पंजे माण्हुनि जी रोटी थी पई बुखियो दुखियो अची वञे कोई ग्यारसी साल अची वञे उहो खाई वञे। श्री राम। सुबुह जो यार कोकी खाईंदो चांहि सां ॿ कोकियूं घुराए करके टुकड़ी टुकड़ी करके पहिरें पखियुनि खे ॾिए थो उहो ॿुधायो ॻोल्हियो असां कोई दानी जेको इहे ॿ चारि माण्हुनि जी छॾी रोटी घर चई छॾे छा असां करे रहिया आहियूं असांजी वाधी कीअं थींदी। बसि जे प्रसाद करे पुञ पहुतान मन आठ पार कर तिसका ध्यान उन करण खां पोइ बि जीअं के अहम न उथे। श्री राम। हे मुंहिंजा प्यारा अहिड़े प्रभु जी सदाई तूं अठ ई पर ध्यानु कर जो अंदरि तुंहिंजो ध्यानु वेंदो तॾहिं अंदरि ई तोखे मिलंदो। हे मुंहिंजा प्यारा जेकी मां तो में आहियां उहो ई ॿिए में आहियां जेको तोखे दुख आहे उहो ई दुख ॿिए खे लॻे थो जेतिरो तूं सुखी थिए थो ओतिरो ॿियो सुखी थिए थो। तोखे कोई प्यारु करे त केतिरी न ख़ुशी थिए तूं कंहिंखे सां प्यारु कंदे त केतिरी हुनखे ख़ुशी थींदी। तुंहिंजो कोई दुख लाहे तूं कंहिंजो दुख लाहींदे त केतिरी न ख़ुशी थींदी। श्री राम। तुंहिंजो किथां भलो थिए थो केतिरी उनखे तुंहिंजे लाइ तोखे उनजे लाइ उहा महानता उहा नज़र में मथां ई अचे थी अहसान थिए थो जेकॾहिं तूं पंहिंजा दुख लाहींदे। श्री राम। तेरा कोठे पर बाबा अंदर वेंदे कर तिसका ध्यान मन हे मुंहिंजा मन तूं अठई पर उनजो ध्यानु कर तूं में पुञ जी प्रवृत्ति पैदा थिए और तूं घणो दे असां कर्म कयूं सवनि हथनि सां गॾु कयूं वेद लिखे थो और 1000 हथनि सां ॾियूं असां। श्री राम। ॾींदड़ न खुटंदो आहे जेको खुटो आहे त पंहिंजी विकारनि करे खुटो आहे। ॿ पासा जेकॾहिं दान जा अथसि त ॿ पासा विकार जा अथसि। दान बि करिणो आहे त शराब जी बोतला बि हलाइणियूं अहिड़ा बि ॼण वेठा विया हिस्ट्रियुनि जे ध्यान में आहिनि उहो पंहिंजे विषय विकारनि करे खुटंदा ॾींदड़ न खुटंदो। श्री राम। वरतड़ ग़रीब असां मां वरतड़ साओ न थी सघंदो आहे ॾींदड़ खुटी न आहे सघंदो या कहावत। हे मुंहिंजा प्यारा त जंहिंजी कृपा सां तुंहिंजे ॾियण जी भावना पैदा थिए मन आठ कर ॾियण में तुंहिंजो जस ईंदो। असां मथे हलूं आज परसाद आचार व्यवहारे आचार व्यवहार जिनकी कृपा सां तूं व्यवहार में आचार सां हले तूं आचारी आहीं माना ठीक हले थो। आचार खां मथे सदाचारी। श्री राम। और सदाचारी जे अपोजिट दुराचारी विच में थी वियो आचार। हरे राम।
माना न घटि हलण न मथे हलण पर हिकदमि ठीकु हलण। श्री राम राम। असां इंसान आहियूं। मां पंहिंजे हृदय जो सिर्फ़ु शास्त्र जी सोभन जे बारे में न माफ़ रखिजो। जेकी हितो जंहिं लाइन ते हली रहियो आहे उहा ई ॻाल्हि पंहिंजो सम्झी करे तव्हांजे समक्ष रखिजो। मुंहिंजा सभु ख़ाइर आहे। त असां न दैत बणिजूं न देवता बणजण जी ज़रूरत आहे। वञी मथे रहनि देवताऊं, वञी दैत जाथे रहनि। पर असांखे परमात्मा मृत्यु लोक में मोकिलियो आहे। विचूं जोड़ो ॾिनो जंहिं इंसान थी थियो इंसान थी मरो। इंसान इहो आहे त पाण बि सुख वठे ॿिए खे बि सुख। दैत उहो जेको मूंखे त सुख मिले पर चाहे ॿिए खे कष्ट। दैत खे सिंह कोन थींदा, देवताउनि खे पर कोन थींदा। देवता उहो जेको पाण खे कष्ट ॾेई ॿिए खे सुख ॾे। मां देवता बणजण जो नथो चाहियां। जेका मुंहिंजी पंहिंजी असांजी लेन आहे, जेका मुंहिंजी मन जी हद आहे, पर एतिरो हिन में पको भाव आहे त असां बि सुख वठूं ॿिए खे बि सुख। सही आहे। ॿियो इंसान जोड़े ते विच बसि मां आकार ते थोरे अखर ते खणी आहियां त असां ठीकु हलूं। अनपढ़ जी ठीकु हलण जो अहंकार न कयूं। थोरो कोई ठीकु थो हले त उनजो न मुंहिंजा प्यारा इहो ठीकु हलण जी विच में दरमियान में हलण जी बि जेका इहा तौफ़ीक़ प्रभु बख़्शी थी उहा प्रभु जी कृपा सां। न त केतिरा असां स्वार्थी थी विया आहियूं। पंहिंजो पाण मुंहिंजो स्टेज कयूं। संतनि जी वाणी जी कसौटी खे खणी करे असां संसार खे ॾिसंदासीं त ठीकु सां असां गुज़ारण करे ॾिसूं। पंहिंजी दृष्टि सां न ॾिसूं, संतनि जी दृष्टि सां ॾिसूं। संतनि जी वाणी हृदय में धारे करे उन कसौटी खे खणी करे ॾिसूं। हिकु साल ॿियो उन जी कृपा सां ई बाबा हे आचार व्यवहारी में आचारी थी रहे थो। हे मुंहिंजा प्यारा, जंहिंजी कृपा सां तूं दरमियान में ठीकु थी इंसान थी रहे थो तस प्रभु तूं सांस सांस चिता उन प्रभु खे पंहिंजे साह साह में चितारींदो ईंदे बसि साह चितारण छॾे तूं दुराचारी थी पवं। तुंहिंजो नालो विनाशता करे उन खे विसारे तूं विसरी वेंदे। उन खे यादि करे श्री राम तुंहिंजो नालो दुनिया में आबाद थींदो। तूं पाण खे शाद करे वेंदो दुनिया में। जे प्रसाद तूं आचार व्यवहारी मन पुस्तक सांस सांस चितारी पंहिंजे मन जे प्रति हे मुंहिंजा मन हे मुंहिंजा मन हे मुंहिंजा मन। श्री राम मथे जय प्रसाद तेरा सुंदर रूप, जय प्रसाद तेरा सुंदर रूप, जय प्रसाद तेरा सुंदर रूप, जय प्रसाद तेरा सुंदर रूप। सो प्रभु समेरो सदा सो प्रभु समेरो सदा। श्री राम राम श्री राम राम श्री राम राम श्री राम राम। सो प्रभु समेरो सदा सो प्रभु समेरो सदा सो प्रभु समेरो सदा सो प्रभु समेरो सदा। जय प्रसाद तेरा सुंदर रूप, ओ जय प्रसाद तेरा सुंदर रूप। श्री राम जंहिंजी कृपालता सां तोखे हे सुंदर रूप मिलियो। नीति शास्त्र माना कर्म शास्त्र, जंहिंखे बि नीतियुनि जो शास्त्र न वेंदो आहे माना कर्म शास्त्र। श्री राम असांखे कीअं नीतियुनि ते हलणो आहे, कहिड़ो कहिड़ो कर्म करिणो आहे, उन में श्लोक शुक्र जनम स्वरूप तन भूप भोग आपते
पंडित दे रोग बने धर्म जान फल सत्य श्री राम। पूर्व में जिन जो धर्म जा कर्म थियल आहिनि, पुण्य जा कर्म थियल आहिनि, उन्हनि पुरुषनि खे हिन संसार में कंहिं सुठे कुल में जन्म मिले थो, शुभ कुल में जन्म मिले थो। श्री राम। राजा जे, धनवान जे, संत जे, पंडित जे, विद्वान जे भाव प्रभु जी जेके बख़्शीशूं कलाऊं आहिनि, कंहिं न कंहिं कला वारे जे घर में उनजो जन्म थिए थो। श्री राम। अगले धर्म कयनि जे प्रताप करे शुभ कुल जन्म स्वरूप तन तन कंहिंजो सुहिणो रहे थो। दाढ़ी वार ठाराए हिकु ॾींहुं दाढ़ी लाइ वरी ॿिए ॾींहुं दाढ़ी अची बीठी आहे। बाबा दाढ़ी लाइ हिकु तेल मखी करे पंहिंजे आईने में सुहिणो रखणु, इहो त मिड़ेई बणाए रखण जे लाइ प्रयास आहे, पर सभु सुहिणा हुजनि। श्री राम। पंहिंजो मन ख़ुदि शादी ॾींदो आहे, पंहिंजे सभिनी वेठनि में सुहिणो केरु आहे, सुहिणो पंहिंजो पाण परे पंछी कंदो। साईं हिते भगवान साहब ॻाल्हि था कनि। श्री राम। सुहिणे ते ॻाल्हि चई भाई शीतल नंढो भगत साहब में प्यार हुयसि तो सुहिणो बोलियो, पर सुहिणो बोलियो त मां साईं खां पुछी वरितो, साईं पोइ सुहिणे करे प्यार हुयसि। श्री राम। मां विच में ॿुधाए ॾियां, असांजो ॾाढो मन वेठो आहे वीचारो जवारनि जो, उनजो वॾो भाउ वरुणाम मां चए पियो हिते घरे उहो वधीक काई खुशाम जो करे कोन ॻाल्हाईंदो जेकी मां जो जीवन ॾिठो, पर हिकिड़े में मूंखे चई जवारनि में भाई कंवराम जहिड़ो त सुहिणो कोन। श्री राम। जे हुन जी वक़्तु चई त मां जेको वरुणाम सां गॾु साईं सचे साईं सां साईं जो फोटो आहे, उन नंढे पुट खे ख़ासि करे ॾिसंदो त भाई वरुण जो शब्द केतिरे क़दुरु पूरो आहे, साईं केतिरे क़दुरु नंढड़े सुहिणो आहे। श्री राम। प्यारो हुअणु सुहिणो हुयो। मां चयो पोइ साईं सुहिणे करे प्यारु कंदासीं। चयो छो सुहिणा कंहिंखे न वणंदा आहिनि। श्री राम। भाव बसि असां मक़सद ते चऊं, हे मुंहिंजा प्यारा, जंहिंजी कृपा सां तोखे हे सुंदर स्वरूप मिलियो, इहो कोई पुण्य जे कर्म कर, पर उहो पुण्य तो न कया, उहा मत सुमत प्रभु तो में बख़्शी। हरि जी कृपा थी तोखे संत जो दर्शन थियो, हरि जी कृपा थी तोखे सत्संग मिलियो, बिन सत्संग विवेक न होवी, राम कृपा बिन सुलभ न सोई। उन विवेक मां तोखे पत पई त सत्य छा आहे, असत्य छा आहे। उन असत्य खे छॾे करे सत्य खे ग्रहण करे, अधर्म खे छॾे धर्म खे ग्रहण कई, पर मिली सत्संग मां। सत्संग तॾहिं मिली जॾहिं संत मिले, संत तॾहिं मिली जॾहिं हरि जी कृपा थिए। श्री राम। तॾहिं तूं सुमत ते हले, जंहिं सुमत ते हलण खां पोइ अॼु हिन जन्म में जेका तोखे संपत आहे, या अॻिले जन्म जो पुण्य फल थी मतां भुली वञे त हिन जन्म जो मां हे कमाए करके हे कुझु प्राप्त कयो आहे। हिन भोला में न ईंदा आहिनि, इहो भोलाव असां में अची वियो आहे। पोणा सोराणा मन में भोला आयल आहे, इहो अखर असां ॿुधूं था। जेका सत्य आहे उनखे अंधारो, रोशनी खे अंधारो न चई सघंदो आहे। श्री राम। पाण अंधारो जेकी बि थावा खाराए, जेकी बि उनखे पंहिंजी शक्ति आहे, जेका खाराईंदो अंधारो, पर अंधारो रोशनी खे रोशनी न चए, इहा उनजी ताक़त ई न आहे। असांजे मन में केतिरो अज्ञान भरियल हुजे, जेके सच जा अखर आहिनि उहो मन अवश्य तस्लीम कंदो, पोइ उन ते हलण लाइ छो न वीचार थिए जो अंधारे खे सोझरो खपे कोन, पर सोझरे खे उहो सोझरो न चए, इहा उनजी ताक़त ई न आहे। सोझरे जे मुंहिंजे अंधारो ठहिंदो। श्री राम। ॻाल्हि सच जी आहे, अॻिले जन्म जे करे पुण्य मिलियो आहे। ज़ाहिर आहे असां जेके मज़दूर कमु करे रहिया आहियूं, 20 साल गुज़री विया, 10 साल गुज़री विया, वीचारा रोटी खाईंदा, छा उहो महिनत नथा कनि। श्री राम। हिते इहो किथे हलंदो त मां कमायो तॾहिं ई पहुतल, हे थियो आहे कुझु, पर वरी मन में अचे त मां पंहिंजी बुद्धि सां कमायो आहे, त इहे मुंहिंजा प्यारा या बुद्धि बि तॾहिं मिली थी जो अॻिले जन्म जा के धर्म जा पुण्य कर्म कयल आहे, तॾहिं तोखे बुद्धि बि मिली आहे।
हाणे जेकी वरी उन सुमत ते हले तॾहिं पुण्य कये वरी हाणे संतनि जो संग करे जॾहिं सुमत ते हलंदे उहे पुण्य कर्म कंदे तॾहिं अॻिलो तुंहिंजो तोशो ठहंदो ऐं तूं हिन जनम में कंदे त तुंहिंजा पुट बि ॾिसंदा कान तुंहिंजे कर्म करण और तुंहिंजा पोटा बि ॾिसंदा तुंहिंजूं पीढ़ियूं सुठी वसंदियूं श्री राम हे सत पीड़ा त सेठियूं तॾहिं थियनि था जॾहिं उनखे धर्म पुण्य थियल आहिनि योग विशिष्ट में भगवान राम खे चयो त पाप जो धर्म चौथी पीढ़ी ताईं बि वेंदो हुयो जॾहिं पढ़ियोसीं तॾहिं मंत्र खे सेठ चवण जे लाइ इजाज़त न ॾींदो आहे शास्त्रनि में कॾहिं कसौटी हिते मिलंदा जॾहिं चौथी पीढ़ी टपी हले माना उहो सेठ आहे माना इन करे पुण्य थियल आहिनि न त पोटा त पंहिंजे जनम ताईं रहनि था पर पोटा बि जनम ताईं रहनि था श्री राम किनके पर पोटा ॾिसनि था पोटा त आम ई ॾिसनि था ॾाॾे जे वेठे पुटनि वटि धन हलियो वियो कॾहिं पाण वटि बि हलियो वियो न त पुटनि ताईं हलियो वियो न त पोटनि ताईं हलियो श्री राम मुंहिंजे पहिरां त इहो सुमत ते हलणु जॾहिं असां कंदा ईंदासीं त उहे पोयां बि कंदा ईंदा यादि रखो असां ॻाल्हि या विच विच में चवणी थी पए अॼु पंहिंजे ऐश लाइ पंहिंजे कारजनि जे लाइ उहो सेठनि जे मुख वाक विहाउनि ते रही करके ॿुधा विया त साईं इहे इन्हनि ॾींहंनि लाइ त हे धन गॾु कयूं था माना पुटनि जे विहाउनि लाइ श्री राम ज़ोरी ज़ोरी वो राय करके वेला पंहिंजा अठ ॾाढा वधाइणा ख़र्च वधाइणा पुटनि जे लाइ 4-4, 5-5 लख आहिनि पर कंहिं ग़रीब कल्याण जे लाइ या ग़रीब कंहिं पुत्र जे लाइ 10,000 असांखे कोन था मिलनि जो असां ॾेई करके आसीस अजब थो अचे श्री राम ऐं पुट केतिरे क़दुरु मञण लाइ तयारु आहिनि उहो त सभिनी खे रिज़ल्ट पंहिंजो साम्हूं अॼु जो कड़ियूं सभु ॾींदो वञे जेको बि मन मस्ती ते हलंदो शास्त्रनि जे विरुद्ध हलंदो संत जा वचन असांजे सिखण जे लाइ न आहिनि साॻियो ई बाबा उहो पुट बि असांजो भॻवान जे रूप में आयो आहे जेका गर्भ धारण वारी बिंदु आहे सा मां आहियां असां भुल में वेठा त पुटु आहे पर उहो पुटु भॻवान जे रूप में असांखे हिसाब ॾियणु आयो आहे कंहिंखे सुख पहुचायो आहे त वरी पुट जे रूप में भॻवान खे असांखे सुख पहुचाइणु आयो आहे कंहिंखे दुख ॾिना त उहो ई भॻवान जे रूप में अची करके असांखे दुख ॾियणु आयो आहे भुली न वञूं असां श्री राम भॻवान जे रूप में ई सभु असांजा हिसाब किताब घर में ई चुकिजी रहिया आहिनि त बि असांजो अहंकार दूर नथो थिए मूंखे पुटु केतिरो वणे थो को बि ॿार असां अहंकार न ॾिठो तॾहिं असांखे सम्झे श्री राम मुंहिंजा पहिरां त हाणे कुझु कयो अॻियां ठहंदो जेकी मिलियो आहे इहो अॻिले सुमत ते मिलियो आहे पर इहो भुलिजी विया असां त न त सुमत हुजे त असां उन दान पुञ कयूं दुख असांखे पापनि जो फल भोॻाइण वेंदा पाप असांखे दुख जे रूप में अची करके पाप जो फल भोॻाइण वेंदा श्री राम पर शास्त्र लिखियो रामायण लिखियो मनुस्मृति लिखियो दान सां दुख वेंदा नाम जपण सां दुख जो जेको दर्द आहे दुख शरीर भोॻींदो आहे और दुख जो दर्द मन खे महसूसु थींदो आहे नाम शब्द आहे मन बि शब्द आहे मन खे महसूसु थींदो आहे दुख नाम जे जपण सां दुख शकण जी दुख जो दर्द घटि सताईंदो दुख सहण जी शक्ति मिलंदी पर दुख वेंदो दान सां न कि नाम जपण सां श्री राम असांखे दुख न खपे सचा मित्र असां मित्र जा तरे आहियूं ओ मित्र जा आवाज़ ॿुधाए थो हे मुंहिंजे सेठ खे तकलीफ़ आहे हे मुंहिंजे मित्र खे चई कोन थो सघे साईं जा प्यारा तूं दान कर तुंहिंजे लख डॉक्टरनि खे कोन न ॾे जे तुंहिंजी शाबस कोन ॾींदा धन्यवाद कोन ॾींदा पर महिरबानी मनाईंदा ऑपरेशन कंदा तुंहिंजा रुआ कटींदा ऐं लख बि वठंदा पर हे लख ग़रीबनि जे मथां किथे ख़र्च थी वञनि दुखियुनि जे मथां तूं ॾिस तुंहिंजो दुख कीअं थो घटिजी वञे जेकॾहिं तूं भॻवान जे हुकुम ते हलंदे त तुंहिंजी आत्मा अंदरि वेठी आहे भॻवान तुंहिंजो दुख लाहिण वारो दुख सुख प्रभु देवनहार तुंहिंजी चाहींदे न तो वटि सुख रही थो सघे न तुंहिंजी चाहींदे न चाहींदे न दुख न तो वटि न अचे असंभव आहे दुख अचिणो अची वेंदो साहिब मथो चयो अवर त्याग तूं किसे चितार तूं दुख लाहिण चाहे थो उनखे चितार त उहो चए थो उन्हनि जी वाणी
अनुभव संत के हृदय में जेका प्रकट थी हुआ धर्म ग्रंथ बना वेद शास्त्र सब ऋषि मुनि ब्राह्मण ठाया श्री राम चयो तू दान कर तुझा दुख लैन तू दान कर तुझा दुख लैन ये चेप्टर सा पढ़ी दया कयो साईं ढगो जो दुख लहे बार सा वेती बचुकड़ी न करिया जेतरी सा संतन न करे गुजरात जड़ा कहीं भी साबाना खाए छा हे करण करो हे कयो हे कयो हे कयो श्री राम संतन जी चेप्टर नाहे समझो संतन के पृथ्वी ते केर थी आन हुकमन के असा नत दई करके दान कई न पर तू धागे में सा दुख छड़ाए भगवान का भलो करके सा वचन के किरण कयो जे में सा जो मोह धन में पैसे में खातो पियो उनके त्याग न कंदा से सा जो न यश थींदो न दुख लहंदा श्री राम संत एकड़ो जीव के उनी बात कर जे आसा करण जवाब देन थावन दुख रहे असा के समझो या भलाई जो भाव भगवान पिता जे समान पर संत माता जे समान थींदान पिता साफ सुथरे बार के कंदो जेकरे कुछ करे त बार तेमले खणे के साफ करे पर संत उनके पांजो करके जेतरो भी विकारी होंदो उनके पांजे भाकर में आंदा या विकार दूर करता शनि 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 मूर्ख के मूर्ख छेड़े न दीदा भगवान अधर्मन के तलाई कंदो नास्ती कंदो दुष्टन जो नाश कंदो पर सागे रूप में भगवान श्री राम संत जी महिमा रामायण में गीता में खुद जे कई इन्हीं लाई रूप सागो पाना सब में पाना पर विशेष रूप में संतन में संत दुष्ट के सजन बनाएगा विकारी के भी विचारी श्री राम साफ सुथरो धोई करके परमात्मा जे अगे परमात्मा के प्यारे करण जे लाइ गुण बनाए करके वो संत प्रभु जे में पेश कंदा उन्हें कृष्ण श्री राम क्या का विचार बुलाए मुझे दारा सा थोड़े में समझो गुण खायो बुद्धिमान आयो तो कृपा करी जय प्रसाद तेरा सुंदर रूप और सोकड़ो सुमरो सदा अनु हे मुझा कारण ने सुना जो अहंकार न करे तू अनु जे उपमा कई न वने जे सुंदरता है प्रकृति में पकड़ी पईया तू गुलड़ सोनी केड़ा न सुना न रखना तू नचु सी त्रिपत तुझन हेते गुलन ने केडी गुलजारियों ने केडी रंगत रही पईया किए चित्रकार चित्रियो श्री राम ओ मोहन नता तू सुना जो हम थोड़ो बुखारा थी वेंदी या सुना न रहंदी थोड़ी माता निकली पंद तो वो चीटा थी वेंदो तुझे मोहन तो न रहंदो जंहिंजी कृपा सां तोखे सुना मिलिया तू कर्म सुहिणो करिया कृपा समझ प्रभु जी वरी तू आचार सुहिणा करके तू पाण जो वधीक सुंदर बणा श्री राम सूरत जाती रही कीरत रही समाज सुहिणो बणियो त कर्म सुठा नालो सुठो रखाईंदो त कर्म सुठा ये कृपा सां तोखे बख़्शिश थी वसी इरसाद चंदा जय प्रसाद तेरा सुंदर रूप सोकड़ो सुमिरो सदा उन प्रभु के उन अंतर्यामी के सदाई जे रूप में चई न याद कर मथे साथ चन था आज प्रसाद तेरी नेकी जाते कृपा सुखी जाति में जन्म
साहब गाने जो जात का गर्व न करो कोई श्री राम काथे चेस जो जात फुटे वा जाति जो गर्व न हरे राम समझे में तो दे छोटो उल्टो चीजों दे संतरीवाणी कुछ बाबा संसार जी प्रवृत्ति का उल्टो वाला है असां थोरो ॿुधी खोले करके सोचण जी कयूं अॼु चयो थो वञे सिंधी उहो आहे जेको पंहिंजो जाति सॾा माण्हुनि ॿुधाइण वारनि जे इहो प्रश्न रखंदुमि श्री राम उन जाति में अॼु आम सां ख़ासि करके ॿुधाए थो वञे हा फलाणो मां इन ॻाल्हि खे क़बूल करण लाइ तयारु न हूंदो आहे जेको ॿुधाईंदो आहे बेटा तुंहिंजो नालो छा आहे तो पोयों करणो ॿुधाए तुंहिंजो निजी नालो छा आहे मां फरण जो नालो यादि न रखंदो आहियां पंहिंजे दिलि ते कहिड़ी दुकान ते फैक्ट्री ते फलाणी फरण जो नालो आहे मां नज़र लिखणु न चाहींदो आहियां कंहिंजी फैक्ट्री आहे फलाणो बसि जॾहिं को चकर कयो वरी नालो वठिजी वञे इहो हमेशह रहण वारो न आहे हरे राम इन जे राम करण जी कोई ज़रूरत कोन्हे मुंहिंजा प्यारा सुठो नालो रखियोसीं पर कर्म सुठो न थियो उन सुठे नाले खे उन दुकान ते रखी करे संतनि जा नाला कुझु अन्य नाला क्या लॻाईंदासीं और जाति जो नालो पोयों ॾिनोसीं कंहिं ॾाॾे जी रुख कंहिं ॿिए जो या जाति जो नालो पोयों हिकिड़े बि ग़लति करे वेठो त एप्लीकेशन में सॼी जाति ईंदी और हिन त बसि हिकिड़े सिंध जो सॼो तुंहिंजो नालो गुलाम कयो बसि फलाणो नालो सच्ची सत्यता या असांजे जो शान बने जेका पोयों मां जुड़ियां थो पर उन अपकर्म थी पए त मां कहिड़ी पसंदि मां मुंहिंजे पुट जीअं कंदो हरे राम राम पर जेकॾहिं न त सिंधी जाति मुंहिंजे चवणो आहे भई भारतीय हलंदा प्राणनि खे पंहिंजी जात ॿुधायो सुधारींदा पर पंहिंजो पाण में छोटो सॾायो पाण में मिलो ॿार बि हेॾो सारो जाति जो नालो ॿुधायो त ॿार खां पुछो थो पर असांजे शास्त्रनि में सुंदर नालो छा सॼियल आहे परिचय जो भाई तूं केरु संत आसूदाराम जो पुत्र चांहि शास्त्र में परिचय करण जो इहो तरीक़ो आहे तोखे उनखे पुछणो थो पए कंहिंजो पुटु आहे उहो पीउ जो नालो में ॾसे करे पोइ तूं पंहिंजो ॿुधाए तूं कंहिं पैदा थियल आहे हाणे न आयो श्री राम तव्हांजे सीलनि में इहे शयूं मिली आहिनि मुंहिंजा प्यारा हिकु साथ कंदा जय प्रसाद बेदीकुल भूखण बेदीकुल दीपक श्री राम हा तो साधु यादव भगवान कृष्ण को हुयो अॼुकल्ह जाति जे नाले में थोरो थोरो अखि खोले करके ॾिसूं असां तंहिं कंदा जेकॾहिं सुठी जात में तो जनम मिलिया प्रभु जी कृपा आहे जेकॾहिं प्रभु जी कृपा आहे सो प्रभु सिमर सदा जय प्रसाद तेरी नीति जात सो प्रभु सिमर सदा दिन रात ॾींहुं राति जपींदे पियो त तुंहिंजी जात जो गर्व न रहंदो प्रभु के अंदर यादि कंदे पियो त तोखे स्वरूप जो आम न रहंदो प्रभु खे यादि कंदे पियो त तोखे आचार जो आम न रहंदो प्रभु खे यादि अंदर कंदे पियो श्री राम तो तोखे दान जो आम न रहंदो इहो दान जो आम यानी साधन जी महिरबानी तोखे धन आहे पर वो वृद्धि कीअं थिए जेसिताईं दान न कंदे पर जेकॾहिं दान वठण वारा न हूंदा त तुंहिंजो दान काथो थींदो तुंहिंजी वृद्धि कीअं थींदी त महिरबानी वठण वारनि जी आहे तो ॾियण वारनि उहो साधन ई न थिए उहो आशीर्वाद ई न मिले उहे घुर्जाव ई न हुजनि स्वामी विवेकानंद साहिब अॼु युग पुरुष वीह सुफ़ाइनि ते लिखी छॾे कॾहिं भुलिजी बि मन में न आणजांइ मां कंहिंसां मदद थो कयां तोखे जीवन शेवा जे लाइ मिलिया तूं शेवा कर तोखे असहाय पुरुष जेके बि तुंहिंजे साम्हूं अचनि था इहे भॻवान जे रूप में अचनि था जंहिंमहिल तुंहिंजे हथ में ॾिए थो उनजी मोट तोखे भॻवान बसि उन एतिरो लिखियो ज़ाहिर आहे असां तेला ॿुधी धारियूं उन हिकु ॻाल्हि जो विश्लेषण कयूं त जंहिंखे असां ॾेई ॾियूं ख़ुदि असहाय वीचारो असांखे ख़ुदि छा ॾींदो माना तूं इहे सम्झ मां भॻवान जे हथनि में ॾेई रहियो आहियां तोखे आशीर्वाद ॾियो तोखे धन ते वृद्धि करण जो इहो असांखे मौक़ो ॾिना अथई इहो साधन जुटा अथई तुंहिंजी बरकत थिए तोखे आशीर्वाद मिले तुंहिंजी धन जी वृद्धि थिए श्री राम
तूं दुखी जी शेवा कर, तुंहिंजा दुख न आहिनि। तूं ग़रीबनि खे ॾे, तूं अमीर बणिजे। उहो ग़रीब जे ॾियण सां अमीर न थी वेंदो, उन खे हालत में रखियो आहे त इन में रहंदो, वरितल कोन वधी सघंदो। श्री राम। तहिड़ा मुंहिंजा प्यारा, बसि इहो दान कुझु दान करे थो, इहो साधन न जुटिजे त बसि साधन ई परमात्मा जुटाए थो, जो तोखे मथे चढ़ण जो मौक़ो मिले। शास्त्र ई न हुजनि, तोखे ज्ञान न मिले, तूं वीचारवान काथो थिए, तूं पंहिंजी उन्नति काथो करे, तुंहिंजी संतनि जी महिरबानी नथो मञे। जंहिं तोखे ज्ञान ॾिनो, जंहिं सुंदर रस्तो ॾिनो, जंहिं तोखे संसार में हिकु रोशनी ॾिनी, गति ॾिनी, गुरु बिना गति नहीं, गुरु मीन्स ज्ञान। हरे राम। तुंहिंजी महिरबानी तसर नथो करे, मन में घाए थो विझे, शायदि टिकाणेदार साधु मुंहिंजे आसिरे अचे। भुल न कयो असां, इहे असांजी कृपा जा सभु आसरा बणिया आहिनि। हाणे मथो साथ ॾींदा जंहिंजी कृपा सां, जंहिंजी कृपा सां। जबर शाद तेरी पत रहे, जबर शाद तेरी पत रहे, जबर शाद तेरी पत रहे, जबर शाद तेरी पत रहे। ओ गुर परिषाद नानक जस कहे, गुर परिषाद नानक जस कहे। श्री राम राम, 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 श्री राम राम। आज परिषाद नानक जस कहे, परिषाद नानक जस कहे। आज परिषाद नानक जस कहे, परिषाद नानक जस कहे। परिषाद तेरी पत रहे, परिषाद तेरी पत रहे। श्री राम। फतवा में सार थियनि था, ओहो जेका जीव जी असली मामला, छो जो ब्रह्म सां जुड़ियल आहे, ब्रह्म ई निकितो आहे, उनजी मांग उहा रहंदी। सुख सागर में निकितो आहे, सुख थो चाहे। ओ परमात्मा यशस हो, यश जो मालिक, त मन में हिन यश जी घुर्ज रहे थी। श्री राम। परमात्मा शांति जो सागर, शांति हिनखे घुर्जे थी। परमात्मा ज्ञान स्वरूप, परमात्मा आनंद स्वरूप, परमात्मा शांति स्वरूप। उन में जीव नित्य लगे शांति, आनंद, सुख घुर्जे थो। हरे राम। ज्ञान घुर्जे थो, ज्ञान मिले, ज्ञान जो ॻोल्हा हुआ आहे जीव। हरे राम राम। यादि रखो, प्रभु जी कृपा सां वठी करके, संतनि जे वचननि खे खणी करके, ॿुधी सां उन्हनि खे मंथन कयो, मंथन कयो। जिन खे चवणो थो पइजी वञे, अॼुकल्ह कलयुग अची वियो आहे, काथे माण्हुनि खे सत्संग सां प्यार आहे। श्री राम। काथे माण्हू सत्संग ॿुधनि था। ओहो जंहिंजे कॾहिं पेंडालनि में लखां लखां ख़ल्क डुकंदी वञे थी पई। हरे राम। घर धंधा छॾे ॾींहं जा ॾींहं वञी उते रहनि था, छा उते छा हली रहियो आहे? श्री राम। ये मयारा सब कमजोरी की निशानी, पान में उहा शक्ति पैदा न थी, जंहिं लाइ जुमलो ॾियणो पियो सत्संग लाइ। जीव खे ज्ञान जी घुर्ज आहे, ज्ञान ॾे, सही रस्तो मिले असांखे, ॿुधी ॿुधाई न करे। पढ़ियो था पढ़नि करण कीन तलूप में। श्री राम। पाणा ॾोह चढ़नि जीव जीअं वरा हिन वर्क खे सिर्फ़ ॿुधी करे ॿुधायूं अथऊं, अहंकार में भरिजी वञिणो, इहो ॿुधाइणो अथऊं, पंहिंजे मथां ॾोह चढ़णो। श्री राम। सबका करे बात का तात कहीं जे तन में, ॿुधणियूं सुधणियूं ॻाल्हियूं लवंदा वतन रात, ज़ाहिर थींदी ज़ात रहंदी मां रोहन। चयो थो वञे तव्हां चुप कयो त सत्संग कयो। अरे भगत साहिब कॾहिं चयो तव्हां चुप कयो मां सत्संग कयां? हुन हा कई, ख़ुदि चुप थी वियो। पंहिंजी कमज़ोरी पाण प्रगट करणी। मुंहिंजा प्यारा, मुंहिंजी वेनती आहे गुरमुख, हे सॼो असांजो बिगाड़ कीअं कवि ठाहियो। कचनि कचो अंब हीअं करे, कचो हीअं करे, कचो हीअं करे कविनि ठाहियो आहे। इहे असांजो जेको धर्म जो बिगाड़ थियो आहे, उहो कचनि सत्संग करे थियो आहे।
कटल धर्मनि जे करे थियो आहे। संसार ईअं हलंदो जीअं हली रहियो आहे, पर उन मां निकिरी करे जेके असां धार्मिक में आयासीं उहो पका न बणियासीं, न असां दीन जा रहियासीं, न दुनिया जा रहियासीं, न पाण ठाहे सघियासीं, न ॿिए खे ठाहे सघियासीं। श्री राम माफ़ जो वेनती लाइ मां चवंदुमि, जेके बि हिन धर्म जे राह में आया आहियो, मतां या भुल करे विझूं त इन मोट जो फल असांखे हिते ई मिलंदो, ईअं न मिलंदो। धर्म जी राह आहे हिकु सोन जो रस्तो, कसौटी ते सोन खे चाढ़ियो वेंदो आहे बाबा, लोह खे न, तांबे खे न। हिन लाइन में आयो त ततक्षा शुरू थींदसि, परीक्षा वठणु शुरू थींदसि, सणंदो न त लही न सघंदो। जेके बि संत जे मथे ॾिठो था उन्हनि वॾो कुझु सहन कयो आहे, उन ज़हरियूं पीतियूं आहिनि, तव्हांजे संग में मिलंदव उन जूं ॻाल्हियूं ॿुधो, जेकॾहिं अकेला तव्हां संतनि सां मिलो तव्हांजे अखियुनि मां खून अची वेंदो। इहा मां सचाई ॿुधायां थो। भाई कंवरराम साहिबु ॿियनि जे लाइ किरंदो हो, पर जेके फर्ज़नि ते हलंदा, कर्तव्य कर्म जो पालन कंदा, श्री राम उहो अंदरि में हुननि जो खून टपकंदो आहे, उहे ज़हर थींदा आहिनि वीचारा, ॿार पंहिंजे दिलि खे ख़ुशी ॾियण लाइ छॾंदा आहिनि, उहे खिली काथे सघंदा आहिनि। श्री राम फर्ज़नि पालन वारो खिली काथे सघंदो आहे। केॾो कष्ट आहे पंहिंजे कर्तव्य कर्म पालन में, मुंहिंजो बि असां कर्तव्य छा आहे। जेके बि असां साईं जे संग में रहियासीं, पर साईं त सभिनी खे यादि आहिनि, साईं पंहिंजो सभिनी में प्यारु छॾे, साईं पंहिंजो कर्तव्य सभिनी में निभायो, सभिनी जो जस कनि था। असां पाण खे ॾिसूं असां छा बणिजो। सचाई हे मुंहिंजा प्यारा, जे प्रसाद तेरी पत रहे, इहा जीव खे वॾी मांग इहा ई आहे। जेका परिश्रम करे थो सालनि जा साल माया खे गॾु करण लाइ, पंहिंजी इज़त खे बचाइण जे लाइ, नेकी करण जे लाइ उन धन खे तिरांजी मिले थो, चाहे जेतिरो बि लॻी वञे। हरिराम मूंखे आन शान रखणी आहे, चाहे कुझु बि थिए। त चवंदा जंहिं पत खे तूं चाहिणु चाहे थो इज़त खे, उहा इज़त छा में थींदे? प्रभु जे यश में। संसार में ॿियो कुझु बि कोन्हे सवाइ परमात्मा। हरिराम गुर प्रसाद, गुरु जी कृपा सां साहिब चवनि था, नानक जस कहे। परमात्मा जो मां जस ॻायां थो, उनजी कृपा थी आहे तॾहिं मां जस ॻायां थो। मां छा ॿुधाए सघंदा ॿिए खे? श्री राम मूंखे पाण खे पंहिंजे मन ते ॿुधाइणो आहे। स्वामी रामकृष्ण खां पुछो, साईं प्रभु जो हुकुम आहे, उनजे ज्ञान खे प्राप्त कयो, पंहिंजे स्वरूप खे पहचानियो, उनजी सिफ़त कयो। चए बाबा जंहिंजी कृपा थींदी उहो ई। चए पोइ कृपा सभिनी ते करे छो न जो उनजो आदेश बि इहो आहे त मूंखे इंसानी तौरु उतां मिलियो आहे, मूंखे सुञाणे, मूंखे जटियो। चए बाबा पोइ उन संसार कीअं हले? श्री राम संत जो वचन थी, उन लाइ साबिती ॾियनि था, उनजी कृपा थी तॾहिं मां उनजो जस ॻायां। जंहिंखे पाण सां मिलाइणो हूंदुसि उन ते पंहिंजी कृपा कंदो, पंहिंजो जस ॻाए। श्री राम जी पंहिंजे लाइ न करे माण्हू जो जस ॻाए सघंदो आहे। जेकॾहिं जिन जस ॻायो आहे, वसण घोट छा कयो? बसि अंदरि प्रभु जी तवार लॻी रही। श्री राम तन सां शेवा, मन सां सिमरन, जेकी आयो दान में, जेकी आयो ग़रीबनि जी शेवा में। श्री राम तन धन मन सफल कयो। हे मुंहिंजा प्यारा, प्रभु जे जस ॻाइण में, प्रभु जे जस में बि के शब्द आहिनि, कुझु ज्ञान आहे, उनखे हृदय में धारे असां उनते हलंदासीं त इन में असांजी इज़त थींदी, सची इज़त थींदी। हरिराम हरिराम वाह वाह पई थींदी, वाह वाह पई थींदी। तंहिं लाइ हिते बाक़ी संसार में ईअं पंहिंजे लाइ धन लुटाइण लाइ बेमक़सद में बिना ग़रीब जे घुरिजाइण जे, तो राजा हिकिड़े चयो भाई मुंहिंजो नालो थिए, वज़ीर खे चई मुंहिंजो नालो थिए, कीअं कयां थी साईं? पोइ उन लाइ काई चई चङो हाणे विहांउ कयां थो, उन में सभु कुझु करायईं, पर पोइ चई बाबा सभु को विहांउ कंदो, हिकिड़ी मुठी गेंढी जी बि भरी वञे। भरी विया सभु कुझु बेमक़सद, घुरिजाऊ खे मिले त तुंहिंजो आशीर्वाद सची थिए। चई हाणे ॿार ॾिसी आहे यश थियो, चए साईं चइनि था जेकॾहिं राजा चया त ॿई मुठियूं भरी वञो त कहिड़ी खोट पए छा? श्री राम बाबा पंहिंजे लेखे नाले करण सां नेकी न थींदी। महापुरुषनि ॿियो छा ॾिनो आहे?
महापुरुषनि सभिनी सां सम रहनि था, जेके महापुरुषनि जी नेकी कनि था, यश कनि था। संतनि खे कहिड़ी रिश्वत ॾिनी आहे, असांजो जस ॻायो। जेके निंदा कनि था उन्हनि खे संतनि छा ॿुधायो आहे? श्री राम। दृष्टि आहे ॾिसण जी, नज़र आहे उन्हनि जी, न हुन जे लाइ कोई धारियो आहे, न हुन जे लाइ कोई पंहिंजो आहे। उहो सगल सम्झ आत्म उदास आहिनि त सभिनी जा उहे पंहिंजा आहिनि, न आहिनि उहे कंहिंजा बि न आहिनि सवाइ परमात्मा। ऐं वास्तविकता सभिनी सां इहा आहे जेका संतनि सम्झी आहे। असां जॾहिं समेदासीं तॾहिं जीवन सफलो बणाए सघंदासीं। श्री राम। आत्मा असां सां प्यारु करे थी, तॾहिं हे सभु असां सां प्यारु कनि था। आत्मा असां सां नातो जोड़ी वेठी आहे, तॾहिं हे नाता जुड़िया कनि। आत्मा असां सां प्यारु करणु छॾे, पाण मां बाक़ी मां असांजी मां पाण खे कढी छॾे, असां शरीर सां नातो आत्मा जोड़े। ॾिसो हे केतिरो प्यारु था कनि, केतिरो नातो था जोड़नि। सचाई ज़ाहिर। श्री राम। साफ़ सुथरी ॻाल्हि आहे, कोई ॿुधी ते ज़ोर ॾियण जी ज़रूरत न आहे। इन ॻाल्हि खे संतनि सम्झी करके पंहिंजे आत्मा सां ई प्यारु कया, उन सां ई नातो जोड़ियो अथऊं। हे दुनिया तॾहिं पंहिंजो नातो जोड़े रखंदी। हरे राम राम। साध गंगा जय प्रसाद तेरी पत रहे, जंहिंजी कृपा सां तुंहिंजी इज़त जी रहिजी थी अचे ऐं तूं इज़त बणाए रखण थो चाहीं त सदाईं प्रभु जो जस ॻाए, तूं आम न पैदा थिए। सभु प्रभु ई करे रहियो आहे। जीअं बोलावे तीअं बोले नाम, जीअं हलाए जीअं बोलाए, तो हलाईंदो कॾहिं बि ग़लति कदम न। तूं उन जे अंदरि वहीं तो तोखे सुठी राह बख़्शींदी, सुठी राह बख़्शींदी। हरे राम। उहो पाण गुणनि निधान आहे ऐं गुणनि ते हलण सां ई जीव सुखी थींदो। गुण निधान प्रीतम प्रभु मेरे, अग्नत गुण ठाकुर प्रभु तेरे। सुख निधान प्रीतम प्रभु मेरे। सुखनि जो खज़ानो आहे, उहो गुण उन में प्रगट थींदा। संसार अवगुणनि जी खान आहे, परमात्मा गुण जी खान। हरे राम राम। असां संसार में सुख चाहींदासीं, न कंहिंखे मिलियो आहे न मिलंदो। प्रभु में सुख चाहींदासीं, ॿाहिरे पदार्थ जी कोई आवश्यकता न रहंदी। उहो स्वतंत्र सुख आहे। असांखे हुन आत्मा जे ज्ञान खे प्राप्त करे उन में असां सुखी थियूं। बसि अॼु जो संदेश सुखमनी जो बदिलजी वियो आहे। असां इज़त चाहियूं था, प्रभु जो सुम्हण कंदा रहो, असां गाम न थींदो जहिड़ी कंहिं बि परिस्थिति में। सुखमनी साहिब जो सुखमनी सुखमृत प्रभु नाम, संत बाबा सॼे संसार जा आहिनि, भाव सभिनी जा आहिनि। बाक़ी जंहिंते प्रभु जी कृपा थिए संतनि खे कोई पंहिंजो करे। श्री राम।
या असां प्रभु ते कृपा सम्झो, असां संतनि खे पंहिंजो सम्झो आहे जो उन्हनि जे मल्हाइण में असां मिली करके मेले खे मल्हायो आहे, संतनि जे गुरू खे मल्हायो आहे। इहा प्रभु जी ज़ाहिरी कृपा सम्झो जेके शास्त्र में असांखे चयो आहे। ईश्वर तव्हांखे सत्संग में जुड़ण जो प्रभु तव्हांखे फल ॾींदो, अनंत फल ॾींदो। न त अॼु जे युग में उहो ॾिठो वियो आहे उहो कलाक खां अंदरि 1.5 कलाक सत्संग संत कोई सत्संग में वधी वञे त खल त उथड़ पुथड़ में थी वेंदो। पर जिथे 2-3 ॾींहं कल्ह 3 ॾींहं खां ॾिठो हुयो त सॼो ॾींहुं प्रोग्राम हलियो। 3 ॾींहं कल्ह सॼो ॾींहुं हलंदो रहियो, शाम जो बंदि बि न थियो। कल्ह त ईअं ई जुड़ी रही, राति जुड़ी रही। हथ जे कंगण खे आईने जी ज़रूरत न आहे। प्रभु जी अनंत कृपा सम्झो असां हेॾो असांखे संतनि लाइ प्रभु प्यारु ॾिनो आहे जो असांजे पाण खे मल्हाए थी। मुंहिंजा प्यारा साध संगतनि मेले जी शोभा आहे। धन्यवाद हुजे उन्हनि प्यारनि खे, लखनऊ साध संगत खे। 50 ॿार समितियूं ठहियूं आहिनि। इन खां अॻु में बि 83 खां जीअं आस्थान ठहियो, हिन मेलो ॿार थियो ॾियण नोट लिखी वई जंहिंखे शेवा करण जा अॻु में शेवादारी मोकिले। उन में बि 100 शेवादारी, शताबंदी में पाण 200 शेवादारी। हाणे त समितियूं प्रभु जी कृपा सम्झो संतनि सां जुड़िया आहियूं, शेवा जो असांखे अंग मिलियो आहे। इन जो फल असांखे मिलंदो। संत माध्यम आहिनि, इन जो फल असांखे ईश्वर ॾींदो। ॿाहिरी संगत सॼी गॾिजी करके जेका हिन मेले में शेवा में जुड़ी आहे, मवैया, आलमबाग, लखनऊ, अन्य शहरनि जा सभई केतिरा अधमुना महिमान असांजा आलमबाग में उन्हनि प्यारनि वटि रहिया आहिनि, उहे शेवा करे रहिया आहिनि। उनखे धन्यवाद हुजे जो पंहिंजो ई संत नगर जो सम्झी उन्हनि पंहिंजा ई महिमान सम्झी शेवा कई आहे। और हिन मेले में अॼु शेवा कई आहे रांधनि जे शाद सां जेकी जुतियुनि जी शेवा में खड़ा आहिनि, जंहिं बर्तन धोता आहिनि। मां पंहिंजे तरफ़ां बि असां मिलाए सघूं। प्रभु परमात्मा खे पंहिंजी शेवा जो फल ॾींदो। प्रभु उनखे कृपा करे जीअं आम न पैदा थिए त ईश्वर अनंत फल ॾींदो। छो जो सकाम शेवा फल में सकाम हद थींदी आहे, पर निष्कामता सां बेहद फल मिलंदो। प्रभु कृपालता करके अॻिना बि असां उन शेवा खे शान के ढंग सां प्रभु नाम जो अंदरि सिमरन रहंदो। प्रभु जी यादगिरी रहंदी त बार आम न थींदो। सुचारू रूप सां शेवा थी वेंदी। सभिनी खे धन्यवाद हुजे। सभिनी आयरनि खे, मेले मल्हाइण वारनि खे, शेवा वारनि खे, इन सभिनी सां गॾोगॾु असां सभिनी जे तरफ़ां उन संतनि जी वॾी अनंत कृपा जेके मेले जी शोभा बणाइनि, जेके स्टेज जी शोभा बणाइनि, जिन पंहिंजो ई पत्र सम्झी करके पंहिंजो घर सम्झी वॾी कृपा अदा करके इन संगत खे ज्ञान ध्यान सत्संग बख़्शो आहे। मां सभिनी जा आभारी आहियां। सभिनी आयरनि खां इहा माफ़ी वरितासीं जेका बि शेवा में घटि थी हुजे, पंहिंजो ई सम्झी सदाईं प्रेम सां वरी मेला मल्हाईंदा रहूं, असां ईंदा रहूं, इहे वचन हृदय में धारींदा रहूं, पंहिंजो जीवन सफल बणाईंदा रहूं। एतिरो थी करे मां आशीर्वाद वठां थो। हाणे संत